मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई रंगीला केड़न ढगन साईं जेकरे ढोर ढगा मेयूं बकियूं हुजन न मूं वटि त इन खीर वारे केमिकल जे चक्कर में मां चक्कर खाईंदो न वटां। चरिया कन खोले ॿुध हितों भॼी जान छॾा। पुलिस वारनि जी केमिकल जे खिलाफ़ दस दसां वठां लॻी पई आ। काथे तूं बि न दस जी वञी तो गरीब जी ज़मानत केर कराईंदो? अड़े चरिया सुमर इन केमिकल वारे खीर में मुंहिंजो जाजो हथु आहे। इहो त सेठ मवाली बोल आहे न, पोइ मां छो ॿधबुसि? मूं ग़रीब जो कहिड़ो ॾो आहे जो मूंखे ड्रेजारींदो? तोखे त ख़बर हूंदी न केमिकल वारो खीर आ। पोइ बि होटल ते खीर हले ई पियो न। हाणे फांसी वे 2 साल जेल पक्की थई। हाँ लॻे थो त मश्किल जे ॻोठ मां मुंहिंजो दाणो पाणी ख़तम थी वियो आहे। पर सुमर मां जेल छो वञा? मां ॻोठ वेंदुसि पंहिंजे अबाणे वतन ॻोठ। अरे निकिरणो थिए त मां सां निकिरी वञ। ॻोठ जूं गाॾियूं न मिलनि। गाॾी हुई त पहुचाए, मां ट्रेन ते वेंदुसि। अलाए कीअं न बेवकूफ़ खे पुलिस में भर्ती कयो था। कादन ऐं विलायती जहिड़ा हुनखे बेवकूफ़ कयो था न। यार जाना हिकिड़ो इहो पंहिंजी जॻह ते माम हिकिड़ो ठग ॿियो शैतान। हाँ उहो वरी छा था कनि? मुखबरी था कनि पुलिस जी। वरी सूतली मुखबरी जा उन्हनि खे ॾोकण थो ॾिए। ये टई ॾोहारी ऐं माज़ूर कोटा खां हथ कोन थींदा। असांखे स्टाफ वठिणो पवंदो। ओ सेठ साहब स्टाफ न स्टैंड स्टैंड वॾी ॻाल्हि आहे साईं। हाणे तूं मूंखे सम्झाईंदे त स्टाफ ऐं स्टैंड हाँ तूं खणी अंग्रेज़ी में थो चईं सो त ॻाल्हि साॻी थी न। अंग्रेज़ी पूरी अचे ई कान थी, विच में घुत थोड़ी आहे। ठीकु आहे सही तूं ई सही बा सही आहियां इन जी माना मां ग़लति आहियां न। अरे पराई ॿोली अंग्रेज़ी जे करे पंहिंजे सेठ सां ज़िद थो करी। हाँ तोखे ख़बर न आहे त मां आहियां धनु धोबी, अहिड़ी हणंदोमांइ गोभी जो घर बि हथु कोन ईंदुई। सम्झी? सेठ साहब तव्हां ग़लति बि ॻाल्हाईंदो न तॾहिं मां चवां तव्हां सही आहियो। बसि ईअं ई सही आहे। कादन ऐं विलायती वारनि खे हथु कर त मां आहियां धनु धोबी, अहिड़ी हणंदोमांइ गोभी जो घर बि हथु कोन ईंदुव। सम्झी? पपन तोखे अहिड़े हंधि था लिकायूं जिथे तूं महफ़ूज़ हूंदे ऐं पुलिस खे बि ख़बर ई कान पवंदी डीज़ल ते। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। वाह पुट वाह। असां तोखे पुलिस जे चंबे मां आज़ाद कराए हिते वेठी आया आहियूं। तूं वरी खाली महिरबानी चई जान थो चढ़ाई। मां छा कयां? हुकुम कयो। असांजी महिनत जो सिलो कैश में ॾे कैश में, न त पकड़े पुलिस जे हवाले कंदासीं वई डीज़ल ते। तुंहिंजे करे असां बि ॾोहारनि जी लिस्ट में अची विया आहियूं। घणा पैसा ॾियां तव्हांखे? जेतिरो असांजो हक़ आहे न उन खां अञा सवाया ॾे। पुलिस जे सटके खां तोखे बचायो आहे। वारो कर डीज़ल ते, घबरा न। 50 खनि जो चेक लिखी थो ॾियांव, वञी बैंक मां कढायो। 50 खनि जो चेक हितां खां वठी बैंक ताईं रक्शो ई 500 रुपया किरायो वठंदो। 50 रुपयनि जो नथो चवां, 50,000 जो थो चवां। वाह पुट वाह। पोइ वारो कर कादन खे चेक ॾे त कैश कराए अचे न। करसो बाबा, पहिरीं साह खणो ऐं मूंखे पंहिंजी महफ़ूज़ जॻह ते पहुचायो त पोइ मां तव्हांखे चेक लिखी थो ॾियां। वाह पुट वाह, वॾो सियाणो ई मियो। अलाए लिखी ॾींदो अलाए न ॾटा बि ॾींदो थी। तकिड़ो लिखी ॾे। न लिखी ॾींदुसि बाबल। अदा सुमर छा थो सम्झी सूबेदार सूतली ऐं उन जा सिपाही इन टिनी खे गिरफ़्तार कंदा? मुश्किल आहे न। कादन वारा पपन खे अलाए काॾे पटिया हूंदा। आहिनि सही ॿई लालची। जेसि ताईं सेठ पपन पैसा ॾींदुनि न तेसि ताईं उनखे साह में सांढियो वेठा हूंदा। ऐं जॾहिं इहो सेठ सुञो थियो न पाण नेट ते ॾेई छॾींदा त असां किथे लिकियल आहियूं। ख़बरदार होशियार बेकरार इंतज़ार लगातार बार-बार चुरण पुरण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिशि न कजो। तव्हां पुलिस जे वेढ़े में हो। साहब वेढ़ो न, घेरो 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 घेरो। और साहब कंहिंजो घेरो थियो? जहिड़ो थिया मूंखे ॿुधायो त नंढा ठोकिया न। ईसा हिन ॿुढड़े जो वात बंदि कर त ईदन वारा वात खोले ॿुधाइनि त इन कादन विलायती पपन खे किथे लिकाए रखियो आहे। साहब असांखे उन्हनि जी का बि ख़बर कोन्हे। बाक़ी जेकॾहिं किथे ॾिठोसीं न त तव्हांखे मिस कॉल ॾेई छॾींदासीं। मिस कॉल? कंजूसनि जो सरदार ही इमरजेंसी में बि मिस कॉल ईंदे। बाबा कॉल कजां कॉल। बेरोज़गार हो साहब, बैलेंस न आहे न। हा साहब, कंपनी वारनि हाणे मूंखे मैसेज कयो आहे। हया शहर मथई आहे न। चवनि था त हाणे 1.5 साल थी वियो अथई, बैलेंस न विझरायो अथई। हाणे विझरात लोन कटियूं। ईदन मां तव्हांखे महीने वारो पैकेज कराए ॾींदुसि जेकॾहिं तव्हां इहे 3 पकड़ाईंदो त। सूतली साहब तव्हां बि ॻोल्हियो, असां बि ॻोल्हियूं था, लभी वेंदा। हलो सिपाहियो। ओके सर। अचो हल बोड़ा हल। वे अदा सुमर वे। कादन हिते लिकण मां को फ़ाइदो कोन्हे डीज़ल ते।
तो जो छा मक़सद आहे त पुलिस खे हथ ॾियूं? हथ ॼण सलाम करण असां मुसलमाननि ते फर्ज़ आहे, पर फ़िलहाल पुलिस असां ते ॾमरियल आहे डीज़ल ते। वाह पुट वाह, अरे अकुल जा अंधा, मां इहो हथ ॾियणु नथो चवां, गिरफ़्तारी पेश करण थो चवां। अरे छॾ कादन निभाग खे, ॿाहिरि निकिर को वाह साल, ॾिस छा पियो थो थिए डीज़ल ते, मूंखे त ॿुधा न, घबरा न। वॾो सियाणो वियो, मूंखे थो ॿाहिरि मोकिली, तूं ठंडो वञी। आहीं ना फरमान शागिर्द, उस्ताद जो चवण बि नथो करी डीज़ल ते। असां तुंहिंजो चवणु कयां थो, मां ॿाहिरि वञा थो, पर जेकॾहिं न मूंखे पुलिस पकतो त पुलिस समेत मां हिते जी पातो कंदुसि। सफ़ा को बेकार आहीं, तूं त का खां बि ॾिजणो ही डीज़ल ते। उस्ताद मां सभु सम्झां थो, तूं मूंखे माराइण ऐं पाण खे बचाइण जे चकर में ई साह थो वञई, ॿाहिरि वञ, ॾिस रुख रवाज़ छा थिए पियो थो, छा नथो थिए, मूंखे त ॿुधाए, मां खुटके में आहियां डीज़ल ते। वञा थो वञा, पर जेकॾहिं पुलिस मूंखे पकतो त? निभागनि जा नार हाणे मूंखे पक थी वई, पुलिस जा पादर खाऊं ई खाऊं डीज़ल ते। ॾे ख़बर, पुलिस जो ॿुधी मग़ज़ मां ठकाव निकितई न। अड़े पुलिस चङनि भलनि जा ठका कढी छॾींदी आहे, पर इहो शुकुर कर जो असांजे ॻोठ जी जेका पुलिस आहे माज़ूर आहे, को बोड़ो आहे, को मंटू आहे, जेको सूतरी सूबेदार आहे, अखियुनि खां ॾिसे कोन थो वञी तो मोटरसाइकिल जे मथां किरे, इहो शुकुर कर डीज़ल ते। उस्ताद बेजार न, मां वञा थो वञा, पर ॻाल्हि ॿुध, तूं बि होशियारी सां वेह, ईअं न त मां वञा ई तूं पोइ सुम्ही पई ऐं पुलिस जी फाको करे भंगीदारी ट्राली में टंगो टाली करे वञी लाक में हणई, होशियारी कजांइ। कादन इहो सुबुह खां वठी इहो निभाग छटियो आहे डीज़ल ते, जान ई नथो छॾे। कमाल है यार, हाणे पुलिस वारा कम बि मूंखे न करणा पवनि। धनु साहब मूंखे कमदारी वारी पगार त ॾे थो, पर पुलिस वारी पगार बि मूंखे ॾी न। महंगाई केॾी है यार, तब्दीली तो कादन, तुझी टोनी था हरू भरू दुश्मनियों है। अब तुझको पता चलेगा कि टोनी तुझे कैसे हिलाता है। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार चुरण पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न कजो, मता भगायो। सूत्री साहब, असां त तव्हांजा मुखबर आहियूं, अख पट थोरी अख पट। असां लाइ मुखबरी कंदे कंदे वरी पपन वाड़े वारे खां माल खाधो अथव। किथे लिकायो पपन खे? इहो पपन वाड़े वारो यानी भागो भॼी वियो डीज़ल ते। ओ विलायती, जेकॾहिं भॼी वियो आहे त पकड़जी वेंदो। हाणे फ़िलहाल तूं हल थाने ते, हल। हे जानवर सिपाही हो, वॾा जान बाग। उहो वॾी हलो हिननि खे कचहरी करण आया हो छा? ओके सर। कार काया आयो। अरे ये आज तुझको क्या हुआ लरा लरा लरा। बंबू जी बंबू। महांगाई ॾाढी चोट चढ़ी वई आहे। ये माण्हू पंहिंजे ॿारनि खे 5 रुपया जो ढेंगलो ॾेई चवंदा त वञी छोला वठी आ। हथ त हल्को रखां थो, पर सॼे ॾींहं में 500 रुपया बि नथो कमाए सघां, बचत ई कान थी थिए। अबो जी बंबू, अबो इहो छोलनि खपाइण वारो धंधो भला कॾहिं किथां शुरू कई? इहो भला बंदूक मां ठका कीअं कटी? हा ओ मुंहिंजा बाबल, तव्हां व्याजनि मां जान छॾाइण जो बसि इहो ई आख़िरी मूं वटि हल हुयो। जो तव्हां मां जान छॾायमि, हाणे हक़ हिलाल जी रोज़ी पियो कयां। अरे वल्लू अञा चेरो आहे, मोह कोन्हे, तूं वरी छोला खपाईंदे। ओ ईअं सफ़ा मन माशूक लॻो त जीअं हींअर वेझी सिजी घरां निकितो आहीं। ठीकु बाबल, हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो जोड़ बसि ख़तमु थी वियो आहे। हाणे मां हक़ हिलाल जी रोज़ी कंदुसि। हूअं बि घर वारा नाराज़ था थियनि। मासी सेठ चाहींदसि घर मां थी कढे ऐं चिलकणी बि मूंसां कोन थी ठहे। बसि हाणे बसि मां इहे छोला खपाईंदुमि, मुंहिंजो तोतल बि रोज़ी खाईंदो इज़त वारी, बसि। हा अड़े ये त थिया घर जा हवाला, ॻोठ जा हवाला ॾे। बाबर, इन ॻोठ में मवालीअ होटल खोली, सो बि हुन में केमिकल वारी चांहि पियो हलाए।
रापुर से लॻसि त होटल ई बंदि करे छॾियईं। हाँ पाण ते अञा लालू बुर्श हण खां कोन थो मुड़े। हाँ बुर्श ने या त हेॾे होॾे थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि सेठ धनु बि ॻोठ पहुची वियो अथई। इहा वरी लानत छोरी आई आहे। हा भाई जेको बि ॻोठ में ग़लति कमु थो करे न सेठ धनु खे उते जो उते सज़ा थो ॾे। अबू सही ॿुधाए न तोसां मिलण जे लाइ हर मूंखे वॾी सिक ई ख़ुदा कयो त मिली। ॿुध कॾहिं कॾहिं ॿ टे छोरड़ा मूंखे बि हाणे ॾींदो कर तो को वात चेहरो कया यार। हा ठीकु आहे तोखे सुभाणे छोला खाराईंदुमि तूं पंहिंजा पैसा ॾींदे। मूंखां पैसा वठंदे? छो भाउ हकेलाल जी रोज़ जो क्या तोखे चो छॾींदुसि पंहिंजा पैसा ॾींदे। जेकॾहिं ईअं सभिनी खे छॾींदुसि पोइ अंगूठो कमाईंदुसि छा? बाबल मां हिकिड़ी सलाह ॾियां। मां तोखे चवां त तूं मश्करनि जो ॻोठु छॾे हलियो वञ। हूअ बि हाणे मश्करनि जो ॻोठु बंदि थियण वारो आहे। पंहिंजी बेइज़ती बचाए रखो के ॿिए के ड्रामे में कमु ईंदई। बेइज़तीअ जी मूंखे का बि परवाह कान्हे अबू। जेकॾहिं मूंखे थोरी सुड़ सपई त फलाणो डायरेक्टर ड्रामो थो शुरू करे ॿुधायो को क़ुरान शरीफ़ खणी अची अॻियो रखो थो त मूंखे कमु ॾे पोइ त बसि न। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। तव्हां सीनियरनि जी इहा ई किनी आदत आहे। हा बिल्कुलु न तव्हां अचो बिल्कुलु कमु थींदो। हा न बिल्कुलु ठीकु आहे ओके। सेठ साहब खेर तो तकड़ो न्या पियो कयो आहे। लालू मां चाहियां थो त इहा ॻाल्हि तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में हुजे ॿिए कंहिंखे ख़बर न पई। सेठ साहब ख़बर त कोन पवंदी पर मसइलो छा आहे? अड़े मसइलो अहिड़ो बि न आहे पर आहे सफ़ा राज़ जी ॻाल्हि। ॿिए पासे न वञे त सुठी ॻाल्हि आहे। अलाए कहिड़ो पेट में वीलो थियोसि। मश्करनि जे ॻोठ मां त चङो भलो वियो कराची मां मोटियो जिन अथसि छा? छा थो सोची मुंहिंजो इहो कमु न कंदे छा? सेठ साहब कहण जहिड़ो हूंदो त मां कंदुसि। मूंखां ॻाल्हि चढ़ी तो को हमरा खे घुरायूं। का ॿिए ॻाल्हि आहे। हा बेगे हिन में सोन आहे। सोन? अरे आस्ते फाट बेग बुराईंदे छा? 10 सालनि खां मूं हुनखे सांठियो आहे। हिते छो खणी आया आहियो? चरिया थिया आहियो छा? ओताक जे फर्श खे बि खाट लॻंदा इहे जेके तव्हांजा चोर आहिनि न हे सॼी ओताक में सिरुंगूं ठाहींदा लॻा पोइ तव्हांजी ओताक न लॻंदी खखर जो मानारो लॻंदी रुगो टुंगड़ा ई टुंगड़ा हूंदा सोराक। ओ चरिया तॾहिं त मां तोखे थो ॾियां न। मूंखे सेठ साहब तव्हांजा त अॻे ई मूं त तमामु घणा एहसान आहिनि। हेॾो सारो थोरो मां तव्हांजो लाइ कोन सघंदो त भाउ। अड़े तकड़ा तरस तोखे इहा ग़लति फहमी कीअं थी त मां इहो सॼो तोखे थो ॾियां। ही तोखे मां अमानत तौर थो ॾियां। सांढे रखजांइ। ही तूं पंहिंजे घर में लिकाए रख। तुंहिंजे घर में महफ़ूज़ रहंदो सम्झी थो न? ओ सेठ साहब बैंकुनि में लाकर थींदा न ओॾे छो था रखायो उन में? टैक्स केरु भरींदो? ही घर में संभाले रख। हिकिड़ी तोखे ख़बर ॿी मूंखे सम्झी? ठीकु आहे सेठ साहब मां रखां थो पर पोइ हिकिड़ी मूंखे ख़बर बि तव्हांखे ख़बर टियों वरी पोइ लाली खे ख़बर। लालीअ खे छो ख़बर पवंदी? लाली खे इन खे ख़बर पवंदी त लाज़म ॾींदुसि उन खे लिकाए रखंदी आहे न पुराणियुनि पेतियुनि में। उनखे सॼी सोरह खाननि जी ख़बर आहे त कहिड़ी शइ किथे रखबी। हा ठीकु आहे लालीअ खां वधीक ॿिए कंहिंखे ख़बर न पए सम्झी? न चाची माची सुरीली खे ख़बर न हूंदी चरियो थियो न कंहिंखे न। अड़े कोशिशि कजांइ त न सुरीलीअ खे बि इहा ख़बर न पए। इहा गजनीअ जी भेण आहे हिक जी ॿी न ॿुधाए छॾे त वरी इहे राज़ खुली न वञनि। ऐं जेकॾहिं न फुल में कल्लूअ खे ॿुधाईंदी त सोन घर में पियो आहे त कल्लू दाव ई हिकिड़ो कंदुसि। हा सेठ साहब मां लालीअ खे बि सम्झाईंदुसि। ईअं न थिए सोन खे केरु बरो ॾेई वञे। हा तव्हां परवाह न कयो कम खे ठाहे रखंदुसि। ठीकु आहे तूं खण बेग ऐं संभला। अदा इधर अदा भाउ तोखे छा ॿुधायां हिन घर में मुंहिंजो क्यास क़दुरु सफ़ा कोन अथई। क्यास जहिड़ी तूं आही बि कोन ऐं उन खां पोइ तो शादी बि त पंहिंजी पसंदि ते कई न। हाणे रड़ियूं छो थी करी? ओ अदा इहा त रुगो तोखे ख़बर आहे न त मां न क्यास जे लाइ कयां न क़दुर जे लाइ कयां। इन ॻाल्हि ते परेशान आहियां त इन्हनि खे ख़बर कीअं पई त हाणे त मूं वारो इहो जेको मुड़ुसु कोन्हे रिवस इहो बि मुंहिंजे हथनि मां तिरकंदो पियो वञे। बदिलजी वियो आहे तिरकंदो थो वरते छो? रिवस खे पहलवानीअ जो शौक़ु थियो आहे छा? रोज़ तेल हणी बंद ते वरते थो तिरकंदो छा? ओ अदा अंधा अदा
मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे हथनि मां निकिरंदो थो वञे, मुंहिंजी का ॻाल्हि मञे कोन थो, इहो मतिलबु आहे। अदी हूअं त असांखे सम्झाईंदी ही त माण्हू कीअं विढ़ाइजनि, हाणे वरी पंहिंजे ई मामले में मुंझी पई। अदा तोखे इहा ख़बर आहे न, डॉक्टर खे कॾहिं बि पंहिंजी दवा असर न कंदी आहे। हा सो आउं बि हिन पंहिंजे घर में मुंझी पई आहियां, मूंखे सम्झ में नथो अचे कहिड़ो तरीक़ो कयां जो ही सभु मुंहिंजी मुठीअ में अचनि ऐं हिन घर में रुगो मुंहिंजी हुकूमत हुजे, जी चवां ती थिए। अदी कहिड़ी बि हुकूमत हुजे पाण खे मज़बूत करण लाइ ॿियनि पार्टियुनि खे पाण में वेठाईंदी आहे। तुंहिंजे घर में जेके न मज़बूत मायूं न उन्हनि खे पाण में वेठा ऐं तूं कुर्सीअ ते चढ़ी वेही रह। ॿ मज़बूत पार्टियूं ऐं हिन घर में? अदा तकड़ो थी मूंखे ॿुधा कहिड़ियूं आहिनि? अदी हाणे इहो बि तोखे मां ॿुधायां, वाकई अदी तूं हाणे चरी थी वई। अदा जेकॾहिं मुंहिंजो मसइलो हल न थियो न त पोइ सच पच ऐं भितुनि सां टकरूं हणी 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 और चरी थी वेंदुसि, थी त वई आहियां। अदा मरन तुंहिंजा दुश्मन अदी। हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं लालू ऐं लालीअ खे पाण में विढ़ाए, पोइ तो आड़ो रस्तो ऑटोमेटिक साफ़ थी वेंदो। हाँ अदा इन खे चवंदा आहिनि त बगल में छुरा शहर में ढंढोरा। इहो त मुंहिंजे खाॿे हथ जो कमु आहे। बसि तूं बंदि कर फोन बंदि कर। ॾिस हाणे जो हाणे कीअं इन्हनि ॿिन्हिनि खे घुमाया थी, इन लालू ऐं लाली खे ऐं पाण थी ॾिसां न। ठीकु आहे दी, ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। हिकिड़े जानवर खे ॿिए जानवर जे साम्हूं ज़िब नाहे कबो। मतिलबु त हिकिड़े ॾोहारीअ खे ॿिए ॾोहारी जे साम्हूं जो तव्हां मोचड़ा था हणो न त ओमल वरी मूंखे तकलीफ़ पई थिए, छो त मां चवां पियो त इहो कलाम खणी चवां, मूंखे साम्हूं सूर न ॾे, मां दिलि जो मरीज़ आहियां, है ओ दिलि जो मरीज़ आहियां, मूंखे अहिड़ा सूर न ॾे, मां दिलि जो मरीज़ आहियां। साईं साज़ भञी छॾी, हाणे अॻिते आंटो ॻाईंदुसि। लखनि करोड़नि जा केस जे 16 हल थियल आहिनि त सूतली खां सवाइ सभु को हल करे हा। माण्हू चरिया न आहिनि जो सूतली खे तकलीफ़ था ॾियनि। तोखे तकलीफ़ कहिड़ी ईंदी साहब? मोचड़ा त ॿियनि खे था हणायो न, सभु मंझे सिपाही जे हथूं हणी माण्हुनि जी ॿेड़ी ऐं धक जो बि कचो आहे, हाणे हिकिड़े त लॻे ॿिए हंधि थो। तोखे तकलीफ़ छा जी बाबा? तकलीफ़ असांखे आहे जेके पादर खाऊं था। साहब ही सिपाहियुनि खे अन फिट थो चए, अंग्रेजी में अलाए छा चवंदा आहिनि, पर सिंधीअ में असां सिपाहियुनि जी बेइज़ती थो करे। सेफ्टी सोच पर साहब छो सेफ्टी दा घुरायो, छो मवाली शइ पर ॾाढी भिरू चट कंदोसि। अरे हाणे ॿुधो, हिन खपरो खाधे जूं ॻाल्हियूं, लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न, चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट, हेड़ा वसनि कंधा में। मुंहिंजो ॿाहूं अथव, मुंहिंजा शइ पर ऐं भेरूं न कूरियो, बाक़ी ब्लेड जा ॾोकड़ मां ॾियांव थो, तव्हां मुंहिंजे सिर्फ़ु क्यारीअ जा खट वठो बसि। खट वठिजो। अरे हिकिड़ी खट वठंदासीं न, इन ते रुगो साहब सुबंदो, असां छा ते सुम्हंदासीं? ईसा सर खाली आहिनि की तव्हां हुकुम कयो, छा कयूं? हिन बोड़े खे सम्झा त डंडे खे तेल हणे। मंडे खे तेल हणा? न साहब, इसे मंडे खे चयो पंहिंजो पाण खे तेल हणे, जाके मालशीअ पासे मां तेल कोन हणंदासीं। अरे ओ पिटल बुढ़ल बोड़ा, मंडे के तेल न, डंडे के तेल, डंडे के तेल। सुतली साहब डंडे के तेल सां मखरायो, डंडो कहिड़ो मल पहलवान आहे जो मल में विढ़ंदो? इहो डंडो तुंहिंजी मुंहिंजी मतिलबु छा मुठीअ ते लॻंदो। ॿुधो न ॻाल्हि ॿुधो न। अरे ॻाल्हि मां लाइ ॿुधड़ी, लायोस कमीज़ ला कमीज़ मुंहिंजी कमीज़ क़ुरान कसम छॾ धनुअ जी थोरी आहे। ला ते धनुअ जी कमीज़ ला कमीज़। अब ॿुधो न मुंहिंजी ॻाल्हि, घर वठी हलो, मां उतां थी मोटां, पोइ जेको मोचड़ा हणणा अथव हणिजो। हिन महिल मूंखे ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधाए वठी था हलो, वरी विच ते फिरी था वञो, छपा फिरणा किरणा अलाए छा। फोन कंदी आहे वॾा मुंहिंजी। अरे फोन। अरे ईसा ने फोन जे चक्कर में कोन गिरफ़्तार कयोसि, ही सोने जे चक्कर में गिरफ़्तार थियो आहे। ही मां फोन सोन वारे थेले मां त कोन करे आयो आहियां, हीअ मुंहिंजी फोन आहे। न तूं वारी फोन ते छो ॻाल्हायां? मूं वारी फोन में बैलेंस आहे, अॼु त आरिफ चने बैलेंस करायो आहे। ओ वॾा तूं पंहिंजे पैकेज खे छॾ, तव्हां सां सेठ धनु थो ॻाल्हाए, सेठ धनु। हेलो जी धनु साहब। जी अच्छा हाँ बस ठीकु आहे, जीअं तव्हां। हा छॾियूं था।
ईसा खाली इनकी ता हुकुम कर साहब मवाली खे छॾियो बाबा। नारे हैदरी ओली महिरबानी लख थोरा जीए मुंहिंजो पी बदक जिंदाबाद न बदक न बाबो भलो आहे मूंखे छॾाए विझई बाबो जिंदाबाद तव्हां बि चओ बाबो जिंदाबाद चओ बाबो जिंदाबाद तव्हां कोन था चओ हा पोइ तव्हांजो पी थोरे मुंहिंजो पी आहे न मूंखे हथु कढो हालां माशाल्लाह बाबो जिंदाबाद इनी कोन आई दादा छोरी अरे कहीं की तांख लगी थई जो ये लिया आवे दीदी पाए पई बेचैनीअ में आ हा मां मिठल हाणे हक़ी लाल जी रोज़ीअ सां लॻो आहे न उन जे करे परेशान लॻी पई आहियां। वाह जी सुधरी आहे जॾहिं अदे वलूअ सां गॾिजी व्याज जो कमु कंदो हो तॾहिं बि एतिरी परेशान न हुई ऐं हाणे जॾहिं हक़ लाल जी रोज़ी थो करे त दर में अखियूं विझूं बीठी थी जातियूं पाए परेशान लॻी पई आ। अम्मा मामा वलूआ वारे व्याज वारे कम में न हिनखे बाल्टी बांह ते न खणणी पवंदी हुई। असल में ॻाल्हि इहा आहे न त मिठल ॾाढो नाज़ुकड़ो आहे ऐं हिन छोलनि खपाइण वारे कम में न बाल्टी खणी खणी बांह में वढ थी पिया अथसि। वाह जी दैया वाह जो अकुल हलायो अथई मिठल भेण जो ठहियल त इहे पासीरो थी वेंदो। अरे मर्दनि जे कुल्हनि ते वॾा वॾा ॿार हूंदा आहिनि छड़ो पाण निकमा न थियनि। अदे वलूअ जा टुकर पेट में पयल अथसि इनखे तीर तलवार बि असर कोन कंदो बाक़ी हा बाल्टी इनखे कहिड़ो बहाने वाए रखंदी पट गुॾड़े ओयो अचे वई कपा जो ठहियल मिठू बाल्टी काॾे कई चिकनी रोज़ी भी ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी थी थोड़ा छोला बचा हा त मां जो वञी मासी सेठाणी खे ॾियां उहा खाए पर छा कयां इहो जेको जहांगीर आहे न पाड़े वारो इहो मिली वियो वीचारो ग़रीब हो जीअं छोला थी त ॾे खावां पोइ सभु हुनखे ॾेई छॾियमि त मां त इहे छोला मुंहिंजी खा ऐं बाल्टी धोई पोइ घर ॾेई वञे मुंहिंजी सुहिणी ससु इहा सम्झो मां मोटर साइकिल आहियां सॼो ॾींहुं पियो हलंदुमि ड्र 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 कोन थकंदुमि ईअं सम्झो मूं में मशीन लॻल आहे पई हलंदी। इहा ॻाल्हि त मां हिन छोरीअ सां कंदी थी अचां पहिरियों खां वठी त तूं कंहिं माण्हूअ सां शादी न कई आहे मिशन सां शादी कई थी मिशन सां पर हिनखे सम्झ में अचे न। अम्मा तूं बि हरू भरू चिड़े छो थी मिठल त मिड़ई भोग थो करे। ओ मुंहिंजी ससु सुहिणी हे बाबल वलू मिलियो हो हल मां चयो का चङी ॻाल्हि खणो मूंखे सुहिणी चई हुई मुंहिंजो पाव रत जो वधी वियो वरी जो मथां वलूअ जो नालो खई त अधु किलो रत सड़ी वई यानी पाव जो नुक़सान ॾिनई न। बाबल वलू मुंहिंजो पियो करे मूंसां मिलो छो कोन था मूंसां ॻाल्हायो छो कोन था पोइ तोखे सिफ़ान कान हुई चइसि छो न पियो त तूं निभागो आहे निभागो तुंहिंजे मिलण खां मौत बहितर आहे तूं उहो निभागो करो आहे जो असांजे खणण खां सफ़ा मथे आहे असां खणी न सघंदासीं न तोसां मिली सघंदासीं न तोसां भत भाइपी न तोसां रत जो रिश्तो ख़तमु। अम्मा दीन दुनिया में मूंखे हिकिड़ो ई त मामो आहे तूं मिलेसि त सही घटि में घटि पुछेसि त सही त चवे छा थो। अरे हाणे दीन ॼाणे मां ॼाणियां बाक़ी हिन वलूअ वारी दुनिया मां छॾी इन सां ॻाल्हाइण ॿोलाइण खां उथण वेहण खां ईअं चङा आहियूं। पर मुंहिंजी ससु सुहिणी बाबल बस बस अॻिते न वधजाए लफ़्ज़नि में हिनखे जो नालो खणी मुंहिंजी रत न टाड़े पंहिंजे हक़ हिलाल जी रोज़ी कर पंहिंजे कम सां कमु रखो इन सां मिलण जुलण छॾियो ईंदे त ठीकु आहे जे न त पोइ सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी पोइ हेॾे पेर न टपाइजांइ घर। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।